कालू हा हे सजो तो कयो तो निकली वञो हितां निकली वञो मुंहिंजे अंदर में बाप पई परे बाप हाणे हुन कानून जी ज़बान खे सम्झाइणो मां चवां थी निकिरी वञो हितां अॼु ही तो के कानून कातल की ॾेखारींदो खोनी की ॾेखारींदो कंहिंखां बि घटि न कंदुसि कमाल जापी नेरन करे वञ न सुबुह सुबुह काॾे थो वञी तोखे ॿुधायो हुअमि न रेस नओं घोड़ो आंदो आहे उनखे तयार करण लाइ हर रोज़ वेंदो आहियां कमाल जापी अहिड़ा ॾुखिया कम तूं छो थो करी ॾिस रेसनि खे चओ जानवरनि खे काबू करण लाइ के ॿिया ॻोल्हिनि ख़ुदा खां पोइ रेस ई त असांजे घर जे मथां छपर छांव आहिनि उन्हनि जो नीमक था खाऊं उन्हनि लाइ इहो कमु त कुझु बि न आहे कालू जी मां जेको वणे सो वञी कर पर मुंहिंजे पुट जो नालो पूरो वठंदो कर कालू कालू छा आहे ओ चरी पुट बि त तो पाण विरहाया आहिनि न कमाल दीन मुंहिंजो पुटु आहे उनखे त मां प्यार में कालू ई चवंदुसि बाक़ी रहियो महबूब अली कॾहिं मूं उन जो अधु नालो वरितो आहे कंहिं चयो आहे त मूं पुटु विरहाया औलाद बि कॾहिं विरहाइबो आहे छा महबूब अली मुंहिंजियूं अखियूं आहिनि ऐं कमाल हू त मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे हा पर इहे ॿई जवान मुड़ुस आहिनि किथे महबूब जी त ख़बर अथई त रेस जी धीउ सां स्कूल वेंदो आहे बाक़ी कालू त तूं बि कालू थी चवीसि हा बस तकड़ में या मुंहिंजी हर ॻाल्हि तोखे वणे थी ठहियो रेस जे घोड़े खे लगाम ॾे सची हा ठहियो हाणे हल हाज़ुर साईं वञूं था हलिया जमाल पुट हलिया अचे गाड़ी में वे असांखे पंहिंजी धीउ जी इहा ॻाल्हि त वणंदी आहे छो त हीअ हर कंहिंखे बराबरि सम्झंदी आहे हा कुर्बाना ॿुधाए त केसी ताईं सवारी लाइ तयारु थी वेंदो उतार ॾाढो ॾुखियो जानवर आहे कुझु ॾींहुं लॻी वेंदसि केतिरो बि ॾुखियो हुजे तूं हर ज़ोर वारे घोड़े खे लगाम ॾियण जो माहिर आहीं माहिर मूंखे उमेद आहे त तूं हिन खे बि क़ाबू करे वेंदे इंशाल्लाह भोतार ईअं ई थींदो भला अॼु धीउ अंबर खे स्कूल छॾे कोन ईंदो छा न कुर्बाना मां पंहिंजी धीउ अंबर ऐं तुंहिंजे पुट जमाल खे स्कूल छॾे पोइ हेॾे आयो आहियां ऐं मां हलां थो ऐं हिन घोड़े जी पारत अथई सम्झी न ऐं हिनखे बहितरीन तयारु कजां हाज़ुर भोतार बाबा पुट कालू तूं अञा हिते पियो फिरी स्कूल छो कोन पियो आहीं बाबा स्कूल वञा पियो ताजो गुलशन मिलियो उन चयो घोड़ो बीमार आहे तव्हांखे घुरायो अथई हा ठीकु आहे मां हाणे ई वञासि थो पर तूं स्कूल वञ बाबा इहो वरी केरु आहे पुट इहो भोतार जो सालो आहे शहर मां आयो आहे ठीकु आहे तूं हल स्कूल हल शाबाश प्रभु हिन घोड़े खे मुंहिंजे लाइ तयारु कर मूंखे हिन घोड़े ते सवारी करणी आहे रेस नंढा हीउ घोड़ो तमामु ख़तरनाक आहे मां तव्हां लाइ तंबेले मां ॿियो घोड़ो तयारु करे काहे अचां थो हीउ फ़िलहाल लगाम कोन वठंदो तमामु ॾिंगो आहे भला तोखे लगाम ॾियां
रिस अधे एतिरी से तव्हां ग़रीबनि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे पंहिंजी औकात विसारे वेठा आहियो जल्दी घोड़े खे तयारु कर ठीक है रिस नंढा जेको अव्हां जो हुकुम तोखां हिकु घोड़ो नथो काबू छे लगे तो मुझो टाइम पूरो थी वियो आहे पंहिंजी अमड़ ऐं भाउ जो ख्याल रखजांइ पुट न बुआ न तोखे कुछ भी कोन थींदो हाणे हाणे तू ही घर जो वॾो आहीं पुट तू ही घर के संभाल जा पुट तू बाबा बाबा अदाबू इनमें भला तुझो कहिड़ो हो हां हुन वीचारे जी हयाती एतिरी हुई चङो थियो जो तूं न घोड़े ते न वेठी कुर्बान थियो तुंहिंजे सिर तां कुर्बान है तौबा कर खुदा जो खौफ कर कुर्बान तुंहिंजे भाउ खे इज़त ई करबो आहे चङो थियो मोह कुर्बान जान ई छुटी पई जेकॾहिं उन जी जाइ ते मुंहिंजे मासूम भाउ खे कुझु थी पवे त पोइ इहे भाइर ई त आहिनि मुंहिंजो ख़्यालु रखण वारा ॿियो केरु आहे हिन दुनिया में मुंहिंजो हा मां त तुंहिंजो दुश्मन आहियां ईअं न ॿियो न त वरी छा पहिरीं ज़ाल जी मरण खां पोइ त मूंसां तूं शादी कई आहे उन जी छॾियल निशानी आहे छोरी अंबर अञा त सीने सां लाई वेठो आहीं छा मां औलाद ॼण जे लाइक़ु न आहियां मां त शादी तोसां पंहिंजे धीउ लाइ कई हुई त उन वीचारी खे माउ मिली वेंदी पर हा हा मां त जहिड़ी ॻाइण आहियां न जेकॾहिं पंहिंजी धीअ जो एतिरो ई ख़्यालु हुई न त हुनखे ख़ासि का नौकरियाणी रखे ॾियां मुंहिंजी ज़िंदगी तूं छो बर्बादु करी सुभाणे ताईं मां हिनखे न ॾिसां जेकॾहिं तूं हिन सां वञणु चाहीं थी तूं बि वञी सघीं थी ठीकु आहे अॼु त ही भाउ मुंहिंजो हलियो वेंदो हितां पर सुभाणे इहो ई मुंहिंजो भाउ तुंहिंजी धीअ हिन मिल्कियत जो वारिस हूंदो पर मुझे पुट जो नालो पूरो वठंदो कालो कालो छा ओ चरी पुट बि तो पाण विराया न कमाल दीन मुंहिंजो पुट आहे उनखे त मां प्यार में कालू ई चवंदुसि बाक़ी रहियो महबूब अली कॾहिं हू उन जो अधु नालो वरितो आहे कंहिं चयो आहे त मुंहिंजो पुट वेरा मां तू स्कूल न वियो न मां अॼु खां पोइ मूं ज़िंदगी जे स्कूल में दाख़िला वठी छॾी भाउ महबूब पढ़ंदो ऐं मां महिनत मज़दूरी कंदुमि पर पुट तुंहिंजी पढ़ाई न मां बाबा वेंदे वेंदे पाण चई वियो त अॼु खां पोइ हिन घर जो वॾो तूं आहीं न पुट ईअं सिधो न कर मां हिन ॻाल्हि खे बाबे जी आख़िरी वसियत करे सम्झ कमाल पुट कमाल न मां कालू चओ कालू छो त बाबा मूंखे कालू चवंदा हाँ छा थी वरी चढ़ी बीठी
ल हल मूंखे कमु करणो आहे, कम सां वञणो आहे, हल। ॾिस बाहूं थी ॿधाई ही वॻो ना त साड़ियां मुल्क में कपड़नि जा दुकान बंद थी विया आहिनि छा? एतिरो त कमाई, एतिरा पैसा कबर में खणी ईंदे छा? कबर में खणी ईंदे? हां पैसा इन लाइ थो गॾु कयां तुंहिंजे वॾड़नि खे न ॼणा पवनि। हल हल तूं पहिरीं पंहिंजी मतिलब जी ॻाल्हि कर त तूं डांद गाड़ी ते चढ़ी छो आहीं? खुदा जी सणाई थी आई। अॼु ॻोठ में वॾो मुक़ाबलो आहे। हर कोई सवेरे ई पंहिंजा कमकार छॾियो ओॾे ई पियो वञे। हिकिड़ो तूं आहीं कम ई कम ई कम। भाई मां मज़दूर माण्हू आहियां, कमाईंदुसि त पेट पालींदुसि, इन्हनि फुज़ूल ॻाल्हियुनि में मुंहिंजो कुझु बि न वञे। हल हल। दिलचस्पी कान्हे या डिॼी तो मुता मैदान में लहणो पवई पोइ लिकण लाइ जाइ कोन लभंदई। तोखां त तुंहिंजो नंढो भाउ बहादुर आहे जेको पंहिंजे ॻोठ जी इज़त जी ख़ातिर ख़तरनाक पहलवान सां तो मुक़ाबलो करे। छा? हा ॻोठ वारो हाजी शबीर खान हर साल वांगुरु हिन साल बि मुक़ाबलो रख रहियो आहे। हितां में को ॻोठ वारो नौजवान जेको शेर खान सां विड़े। शेर खान उहो पहलवान आहे जेको 5 सालनि खां खटींदो अचे थो। जेको खटींदो हाजी शबीर खान उनखे 5,000 जो हार पाराईंदो। कहिड़ो आहे पहलवान? मुंह शेर खान सां विड़े मैदान में देख। आको पहलवान लगे थो त तोखे मौत कयो लई आ मैदान में। मौत अॼु कंहिंजो थींदो इहो वक़्तु ॿुधाईंदो शेर खान। शेर खान अॼु मुक़ाबलो खटणो अथई। अॼु ॻोठ जी इज़त बचाइणी अथई ऐं 5,000 जो हार पाराईंदो अथनि हिन आवाम जे साम्हूं। शेर खान हर साल मां तोखे वेड़ाईंदो आहियां मुक़ाबलो खटंदे पर अॼु लॻे थो तूं हाराई। शेर खान मुंहिंजे अखियुनि खे अटल हाणे। हाँ रे मामा खाली अम्बा बूब अज इनाम जो हकदार आई इंसाफ करे तो 5,000 जो मैं हार विझां। कालू तोरे भाज वडे पहलवान के मारियो आ मुकाबलो सख्त कयो थस। वडेरा हाजी शबीर जी अज मुझे भा के कुछ थी वने त तोसा घट कोन कया। अरे वडन पहलवान सा तू तींदो मुकाबला कर वडो पहलवान थी कदे का तू मोत पर थी तू घर हल तो तोके मां बोसकी जा पटका थो पारा पट पंजो हार नथो खपे हले। अरे हे कालू तो सफा को चरियो आ। ई छाए छा थियो आ? अमा तो सब कुछ बुधाए दो देख देख। कालू पुट पर
थियो छा आहे? अमा अमा ॾिस कीअं मेसण लॻो वेठो आहे। अमा सभु ॿुधायां थो, हिकिड़ो मिंट। छो थो तंग करी वॾे भाउ खे? छा कयो अथसी? सफ़ा फिर लॻो पियो आहे। अमा मां त अमा अॼु तूं मां थी न जज थी फ़ैसिलो कजांइ। अरे रे मूं तोखे इन लाइ नाहे पढ़ायो तूं किताब छॾे कलम छॾे वत पहलवानी कंदो। तूं शेर सिंध पहलवान पाण खां गरन पहलवान सां वणंदो थो। हा ॿुधाई छो थो ॿुधा न। अदा मां छा न मां तूं चुप कर। हिन खां मूंखे पुछणो आहे ॿुधा छा मामा? अमा असां हिन खे किताब इन लाइ नाहिनि पढ़ाया त ही वते ॻोठ जे माण्हुनि सां विढ़ंदो। असां हिन खे किताब इन लाइ पढ़ाया त ही वॾो ऑफिसर थिए। बाक़ी ही जेको आहे जो तोखे मां जज करे बीहारियो आहे, तूं बि कुझु चओ न, चईसि न तूं। अमा मां थो सम्झायां अदा छा थो चए। अदा चए थो त मां हिन घर में वेठो रहां के थो जा। कूड़ अमा निसूरो कूड़ थाणी अदा मूं तुंहिंजे विच में कोन ॻाल्हायो, हाणे मूंखे ॻाल्हाइण दे। उहो बि सच हुजे न अमा, सरासर कूड़ थाणे। अदा मुंहिंजे सच जो गवाह हिन घर जूं भितियूं न पर हर हिकु शइ आहे। ही सभु शयूं मूं ते खिलनि थियूं, मूंखे टोकनि थियूं, चवनि थियूं त नंढो भाउ थी करे वॾे भाउ जो हथु नथो वधाई। अदा तुंहिंजे महिनत सां ख़रीद कयल हिन किताब जे हिकु हिकु लफ़्ज़ मूंखे रोशनी ॾिनी आहे ऐं उहा रोशनी मूंसां विढ़ंदी रहंदी आहे त पढ़ी लिखी पंहिंजे मज़दूर भाउ जो हथु नथो वंडाए सघे, उनखे जीअण जो को बि हक़ु न आहे। ॻाल्हि ॿुध अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजी कावड़ खे तूं थधो नथो करे सघीं। मां तोखे सुञाणा तूं ईअं थो चाहीं न त शहर वञी तूं कमाई। हा मां वेंदुसि शहर, मां वेंदुसि। न इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में बि न सोचजांइ। मां तोखे कोन वञणु ॾींदुसि। तूं हिते अम्मा जे पेरनि में रहंदे ऐं मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं रहंदे मां तोखे शहर कोन छॾींदुसि। शहर जो माहौल अलाए कहिड़ो ख़राब, अलाए गंदो, वरी न इहा शहर जी ॻाल्हि कजांइ। मां वेंदुसि ज़रूरु वेंदुसि। ॻाल्हि ॿुध मां वधीक तोसां नथो ॻाल्हाइणु चाहियां, मां कावड़ में आहियां। अम्मा तूं हिनखे सम्झाइसि, मां हिन सां कोन ॻाल्हाईंदुसि। फ़िलहाल मां वञा थो। अम्मा तूं ही अदा खे सम्झाए न, अदा खे छा थी वियो आहे? अदा जो एतिरो प्यार त मूंखे मारे छॾींदो। पुट जल्दी करे वञ, कावड़ जी पियो आहे ऐं परचाइस। अंबर सुठो जो असांजी मुलाक़ात थी वई। हिकु ख़ुशख़बरी आहे। उहा कहिड़ी? सुभाणे मां शहर वेंदुसि। छा? हा अदा वॾे मूंखे इजाज़त ॾेई छॾी आहे। मां शहर वञी एॾो कमाईंदुसि जो अदा वॾे खे को बि कमु न करिणो पवंदो। पोइ सॼे घर जी ज़िम्मेवारी मां पंहिंजे कुलनि ते खणंदुसि ऐं पोइ अदा कालूअ जी शादी कराईंदुसि। भाॼी घर में ईंदी, अदा कालूअ जा ॿार थींदा, पोइ मूंखे चाचा चवंदा ऐं मां हुननि खे कुलनि ते खणी घुमाईंदुसि। बिल्कुलु ठीकु। शहर वेंदे, नौकरी कंदे, खोड़ सारा पैसा कमाईंदे, अदा कालू जी शादी कराईंदे ऐं उन्हनि जे ॿारनि खे खेॾाईंदे, ईअं न? ओ चरिया, तेसी त हिन मथे में वार बचंदई न वात में ॾंद, हथ में लठ खणी ॾकंदे मूंसां शादी कंदे छा? हल मूंसां न ॻाल्हाए। हाँ नथी ॻाल्हाई छो? ही ॾिस, पंहिंजे ऐं मुंहिंजे रिश्ते खे बि का ॾोर ॿधियो वञे। तूं हले वञी शहर ऐं मुंहिंजी वेगी मां मुंहिंजी ॿी जॻह ते शादी कराए त पोइ? न चरी अदा कालू वेठो आहे न, ये तुंहिंजी शादी कंहिं ॿिए हंधि थियणी कोन्हे। तूं असुल खुटको ई न कर। छा थियो आहे कालू? परेशान आहीं? महबूब लाइ? अरे सर मुझे भी न सोचे, न वरी अम्मा जो सोचे, नेट पंजो से तो पूरा की। अरे चरिया, हेॾो सारो थियो ही रोई थो। हू ॿार त न आहे जो विञाइजी वेंदो।
वॾी ॻाल्हि इहा त मोबाइल फोन दुनिया खे सोढ़ो करे छॾियो आहे ऐं हिकिड़ी फोन वठी उन सां रास्ते में रहिजां। पर बिलाल ने खबर ना अलाए कहिड़े हाल में हूंदो, अलाए किथे रुलंदो हूंदो, अलाए करे किथे जल्दी नौकरी मिली आहे त राब्तो करे जिते हुजे अलाह जी पनाह में हूंदो, अलाह ख़ुशि करे। वाह मुंहिंजा मालिक वाह, हिन दौर में बि ॿिनि भाइरनि जो एतिरो पाण में प्यार, माशाअल्लाह माशाअल्लाह। भोतार नंढी रेसाणी जो आहे त हुनजा भाइर पिया शहर अचनि, हो जल्दी घर पहुचो। हा हा वञा थो माण्हू था अचनि, को तूफ़ान कोन थो अचे, सॼो ॻोठ खणी मथे ते कयो अथव। हाँ दी असां हिते पहुची विया तुंहिंजी दुआनि सां। अदा तव्हां सभु ठीकु था आहियो न? तूं पंहिंजो ॿुधा भेण, असां जहिड़ा माण्हू जिथे बि रहंदा आहिनि न त गाए वॼाए रहंदा आहिनि। बसि अदा रोशू, रुको हिन पोड़े जे मरण जो इंतज़ारु आहे। उहो त हाणे ज़रूरु मरंदो, छो त असां हाणे मैदान में पहुची विया आहियूं। आदि वॾी अंबर किथे आहे, ॾिसण में कोन थी अचे। इन छोरीअ जे लाइ त ख़ासि तोखे घुरायो आहे, तोखे त ख़बर आहे न त मुंहिंजो इरादो छा आहे। इन छोरीअ सां तुंहिंजी शादी कराए हिन पूरी मिल्कियत तोखे वारिस करे छॾियां। अदी वॾी अंबर ऐं ही मिल्कियत हाणे तुंहिंजे ई हथ में हूंदी, छो त तोखे ख़बर आहे अकू हिकु धक सां ॿ शिकार कंदो। इहा त न आहे असांजी थियण वारी भाॼी। पक सां हिन हुस्न जी देवी जो नालो अंबर ई आहे। तूं क्या थींदो आहीं? मूंखां हुजास थियण वारो। ऐं तूं अंबर, अंबर माना आसमान, उन ई आसमान जो चंड आहियां। ऐं हिन नाचीज़ खे अकू चवंदा आहिनि। अकू ही शरीफन जो घर आहे, इन करे त तोखे असां 20 साल अॻु शहर मोकिले छॾियो। वरी जेकॾहिं वापसि अची वियो आहीं त इहे बाज़ारी हरकतूं छॾे ॾे ऐं जेतिरा ॾींहं बि रहीं इंसान थी रहो इंसान। तव्हां सभिनी जो ताक़त ते रहण लाइ बंदोबस्तु करे छॾियो आहे ऐं तव्हां उते ई सुठा रहंदो। छो भला के वठण वारो कोन्हे छा? मां खाली त आहिनि, तूं अकेली रखे वेंदी आहे। मासी मूंखे त ॾाढो ॾुख थो थिए। पुट जॾहिं जवान थींदा आहिनि न त माइरनि जो सहारो थींदा आहिनि। चाचे दीनू जे गॾह खां बि हटो कटो हुजे ऐं 28 मण जो मथो पंहिंजी पोड़ी मां जी झोली में रखी सुतो पियो हुजे, जहिड़ो मस्त 3 महीननि जो थियो। ॻाल्हि ॿुध, फार्मी कुकड़ शैतान जी नानी, ये झोली बि मुंहिंजी आहे त मथो बि मुंहिंजो आहे, मुंहिंजी मर्ज़ी। मां चवां थी ज़ुबान संभाले ॻाल्हाए, पाॾे बूथा।
पंहिंजो मुंहुं ॾिठो आहे हिन में तुंहिंजे मुंहं खां त मुंहिंजे ॾांद जूं नासूं भलियूं आहिनि सिंखरी नंढे लाकड़ सिंख वंदी आई हिनमहिल वरी मोतबर थी वई पंहिंजो मुंहुं ॾिठो थी मूंखां जहिड़ो खूह जे ॾेॾेर खे थोथर थी आहे घट मुई मां चवां थो या पाटरोड़ी जहिड़ी शिकल गुम कर मुंहिंजे घर मां मासी हिनखे सम्झा अम्मा खे विच में छो थी आणी आचार जी परनी आचार वारी बरनी हां तरस मां तोखे ॾिसां तूं छा मूंखे ॾिसंदी मां तोखे ॾिसां ॿी हिक मां तोखे ॾिसां खुदा जी ऐसा नहीं दिया अल्लाह मरी गैसो अल्लाह करना मुआ मर दे हल हल डर हमारी ठीक तो इनके मथे ते चाड़े छजो छो थी इनके घर अचण जी कया त छा कया है बिनिन के भई पहाड़ जना अंगूर खा वेड़न ए गुल ए खुशबू अंगूर धार भी न था चन तू जो यो रवैयो मुझे भाई सा सही कोने आऊं यो हरगिज बर्दाश्त कोन करतस शादी का अग में यो मूंखे ॿुधायां त ये भाई मूंसां ॾाॾे में कढ ईंदा त मां इहो फाओ पंहिंजे विच में विझाई कोन्हा मतलब तो हाणे मां तुंहिंजे लाइ फाओ थी वई आहियां मां त कठा घर ॾिसी तोसां शादी कई त इहा गुरबत में पलियल आहे मुंहिंजे महलनि में रहंदी त ऐश कंदी ऐं मुंहिंजी वॾी उमिरि जूं दुआऊं कंदी तूं हींअर राति हथ खयूं थी पिटी हा हा मां त तोखे हथ खणी पिटियां थी ऐं जेकॾहिं मां हुन यतीमनि खे ॿिए मुंहिंजे मरण खां पोइ हिते घुरायो अथमि त को आसमान कोन्हे किरी पियो शहर मां हिते आयासीं तो जो वॾो शिकार आहे पर हिते त का ॻाल्हि ई कान्हे का हिते त सफ़ा को सुञ लॻी पई आहे न शिकार जी बू यार लॻे थो त शहर मां को शिकार घुराए उनखे हिते हिलाल करणो पवंदो यार जज़्बाती छो था थियो मां इहा हरू भरू ॻाल्हि न आहियां कंदो खामोशो वाह वाह इन वोट में एॾो हुस्न मूंखे त इहा ख़बर ई कोन्हे अचो यार केर आहियो तव्हां मूंखे अकू चवंदा आहिनि अकू शिकारी हिक धक सां ॿ शिकार कंदो आहियां हा साईं रोशू खे न ॾे दोसूं अॼु मां हिन शिकार जो बोटियूं कंदा ऐं मां हुन शिकार खे डांडे ते पचाए खाइण जे क़ाबिल बनाईंदो आहियां ऐं मां हुन शिकार खे ज़बह कंदो आहियां
अॼु लाइ एतिरो ई काफ़ी अथनि तूं हिननि जे रत सां पंहिंजा हथ न रंग लड़े बेईमान उधर मोतड़न जे खोफ में बंदूकड़ी भी ते विसारे आ तू घर हल तो मां हे बंगले ते दे चान अधी मुझे अंदर में बाह पैदी बरे बाह यो खसीस नौकर थी करे ना रेत की बेइज्जती करे अस्सलाम वालेकुम नंढी रेसानी तू हिते गुस्ताखी माफ रेसानी हे जेको तुंहिंजा भाइटरा लाइ भाण जे जेके बि कुझु आहिनि तकड़ में पंहिंजी बंदूकड़ियूं ते विसारे आहियां रेसानी ॿी ॻाल्हि इहा आहे त हिननि खे सम्झाए छॾ त पंहिंजा पेर सुधार न त हिन बंदूकड़ी मां फटाको फड़क कर तुंहिंजे हिन खे लॻी पवंदो जे पितो हूंदनि त कोन बचंदा थधे ते मरींदा जे पितो कोन हूंदनि पोइ बची वेंदा बक बंदि कर रे तेज़ करे न ॻाल्हि मां थोरो दिलि जो कमज़ोर आहियां हे तव्हांजी बंदूकड़ी तव्हांखे वापसि करायो ऐं ॿियो चकर सलाम वालेकुम हला बाबा मां नवी न रोशू न जेकॾहिं ग़रीब माण्हू खे मारणो हुजे न तो हुनखे गोली ज़िया न कबी बसि उन खां उनजी रोज़ी खसी हू पाण ई मरी वेंदो हाँ तो वही कालू फुल हो भागो वही कमदर हेॾा अच आयो आयो रेसानी आयो जी रेसानी कालूअ जो हिसाब किताब छॾा ऐं उनखे फारिश कर हाज़ुर अहिड़ा त ॾींहं मां मोला खां घुरां पियो पर कालू अथव वॾे रस जो दादलो वॾो रस शहर में हुजे पोइ कम खे छिकियो था छो त कमदार कारो ॾींदो आहे हिकिड़ो लामारो रेसानी माफ़ कजां वॾो अची फ़ैसिलो करे बाक़ी तोरे ने मिड़ई भाइरनि जी इज़त कुझु घटि आहे कमदारो भौंक बंदि कर जीअं चयो वञे ईअं कर ठीकु आहे पोइ देरि छा जी अॼु कालू खां गोदाम में चाबी वापसि था कयूं तर्स कमदार चाबियुनि वापसि वठण जी ज़रूरत न मूं सोचियो आहे त कालूअ जी हिन ॻाल्हि खे माफ़ करे सघिजे उहो छो अबू मूंखे इहा ॻाल्हि तुंहिंजी सम्झ में न आई भाउ अधी वॾी तोखे ख़बर आहे न मां हिक धक सां ॿ शिकार कंदो आहियां केरु थो चए मूं चोरी कई आहे हाँ ॿुधायो केरु आहे जेको चए थो मूं चोरी कई आहे केरु ई केरु आहे मूं चयो आहे मूं चोर ही तूं चोरी कई अथई अरे तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे जो तूं मूंखे तो चोर सम्झी आराम सां कालू आराम सां ॻाल्हा हिकु चोरी ॿियो सीना चोरी हिन गोदाम जी चाबी तो वटि हूंदी आहे न साहब हूअं बि 20 सालनि खां चाबी मूं वटि ई आहे पर कॾहिं बि तव्हां अन्न जो हिकु दाणो बि चोरी न आहे थियो पोइ राति गेट कीअं खुलियो साहब गेट खुलियो न आहे तालो टोड़ियो वियो आहे या हथ जी चोरी थियल आहे सिर्फ़ मूं ते इल्ज़ाम हणण लाइ साहब जिन खे पघर जी पोहे जी आदत हुजे उहे चोरी न आहिनि कंदा साहब ॿ टे चकर चोरी न वर बि कई आहे पर वॾे रेस जो दादलो उन करे बचो थो वञे कालो तुंहिंजे खिलाफ़ गवाह मौजूद आहे गवाह हा रोशू ॿुधा साहब मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे कालूअ खे सौदो कंदे ऐं हिन कननि सां ही जेको कुझु कमु कयो आहे हिन कालू कमु कयो आहे हे रोशू कूड़ो कूड़नि जो यार हे खानदानी कूड़ो अरे हेॾे तोखे कंहिं चयो आहे मूं ते कूड़ो इल्ज़ाम हणण जो ॿुधाए त मां तुंहिंजे साहब छा आहे चोर जा ख़बर हथ कढ मां हिन जा तूं छा तूं रड़ियूं करे पंहिंजी चोरी ते पर्दो नथो ॾेई सघीं मूंसां ॻाल्हा मूंसां मां तो जड़े पेलियुनि के जो खून करे सघां थो
पर चोरी नथो करे सघां। चोरी मुंहिंजे रत में बि शामिल आहे। साहब ॾिसो ॾिसो तव्हांजे मुंहं ते बि दादागिरी पियो थो करे। साहब हिनखे वठी हलो बाक़ी फ़ैसिलो बाद में थींदो। वठी हलोसि। कम त भलो थियो पर मूंखे सच ॻाल्हाइण जी अथई बीमारी। वॾो रेस आयो त मतां मां फाटी पवां छो त मां कमदार कारो ईंदो आहियां हिकिड़ो ई लामारो। समझियुसि कमदार तोखे कहिड़ो पेट में सूर आहे। मिली वेंदई 2-3 हज़ार ऐं ज़बान खे लगाम ॾे। अम्मा तूं हिते छो आई आहीं? ये सब कुछ छा थी वियो? अम्मा कुछ भी कोन थियो आहे। तू परेशान न थी न वरी खुटको कर। महबूब खे कुछ भी ख़बर न पए न तो हो चरियो आहे। सब कुछ छॾे अची ॻोठ ठाको कंदो ऐं जज़्बात में कुछ करे वेही रहियो त पोइ। अबा पर मजीद खे चयम वॾे रेस सां फोन ते राब्ते करण जी कोशिश भी कयम। रेस सां राब्तो नाहे थियो। जे उनखे ख़बर पई त सब ठीक थी वेंदो। ऐं ॿियो अम्मा मजीद खे सम्झाए छॾिजे। वो भी फोन ते अधे सां ॻाल्हाईंदो आहे। मता फोन ते मजीद कुछ चई वियसि। अहिड़ी का ॻाल्हि पते सां न कजो। बाक़ी तू परेशान छो थी? तू परेशान न थी। अल्लाह ख़ैर कंदो। मूंखे कुछ भी कोन थींदो। घणो न रोजे अम्मा न वरी घणो सोच। एसपी देखे ॻाल्हाइणो आहे परे थी ॻाल्हाए न त मारिया वेंदो। शमशेर खान। हा शमशेर खान। हिकिड़े हथ में तुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे ॿिए हथ में हुनजो मौत आहे। जेकॾहिं पंहिंजे पुट जी ज़िंदगी चाहीं थो त मुंहिंजा साथी आज़ाद कर जेको तुंहिंजी कैद में आहिनि। हा हिते वठी हिते पहुच ऐं हा ॿाहिरि निकिरण खां पोइ तुंहिंजे पुट खे आज़ाद करे छॾींदासीं। शमशेर खान मुझे जिस्म ते कानून जी वर्दी ऐं छातीअ जे अंदर शींहं जी दिलि आहे। मुंहिंजो पुट सलामत रहे या न रहे पर कानून जी इज़त ज़रूर सलामत रहंदी। ऐं यादि रख तूं ऐं तुंहिंजा 3 साथी मुंहिंजे मुल्क ऐं क़ौम जा दुश्मन आहियो ऐं कानून तव्हां टिनी जे मौत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। तव्हां सभु फांसी चढ़ंदव ऐं ज़रूर चढ़ंदव। एसपी पंहिंजे मासूम पुट जी फरियाद ॿुध। इन हां में हथ हिकिड़ो पुट अथई कुछ त मासूम जो ख्याल कर। सर वरी बि सोचे वठ निकी बाबा खे बचाए वठूं पोइ ही केॾां वेंदा। न मिस्टर रहीम न ही मुंहिंजे इम्तिहान जी घड़ी आहे। सब हथियार सिधा कयो ऐं गोलियूं हलायो। सर फायर कयो त निकी बाबा मरी सघे थो। जीअं मां चवां तीअं कयो। अॼु हिन जो अंजाम ॾिसी को बि कानून खे पंहिंजे हथ में खणण जी कोशिश न कंदो ॿीहर। तुझी हिम्मत ऐं बहादुरी खे ॾिसी तोखे सलाम करण ते दिलि थी चवे। केरु आहे नौजवान? सर पढ़ियल लिखियल बेरोज़गार आहे। कुझु ॾींहंनि खां ऑफिसुनि जा चकर थो करे। तो जहिड़नि नौजवाननि जी कंहिं ॿिए हंधि न पर पुलिस डिपार्टमेंट खे ज़रूरत आहे।
तू मूंसां गॾिजी हल। हाणे इहो तुंहिंजो मसइलो न पर मुंहिंजो मसइलो आहे। महिरबानी सर। तव्हां एतिरो जल्दी अची वियो खेर त आहे न। हा तव्हांजे रंग में भंग मिलाए छॾियमि न। तव्हां मुंहिंजे गैर मौजूदगी में जेको कालूअ सां कयो उहा मूंखे ख़बर पइजी वई। मां उन ग़रीब जी ज़मानत कराए छॾी। हाणे तव्हां सुभाणे ताईं पंहिंजो सामान ॿधो ऐं निकिरण जी कयो। शैताननि जी हिन ॻोठ में का बि जॻह कोन्हे। हलो वञो। अदाकू कम त सफ़ा ख़राब थी वियो। हेॾा ही अची वियो, होॾा कालू जी ज़मानत थी वई। लॻे थो इहा फिल्म असांजे ॻीचे में पइजी वई। मतलब त वापसीअ जे लाइ पैकिंग शुरू करियूं। इजी वरी कीअं पैकिंग शुरू कंदो? अक्कू जो वरी शैतानी दिमाग़ वरी अञा कॾहिं कमु ॾींदो? मां हा कमदार कारो ॾींदो आहियां हिकिड़ो ई लामारो। पैकिंग त हाणे अधे वॾे जी थींदी, छो त कालू बि आज़ाद थी हाणे वापसि अची वियो आहे। अधे वॾे जी पैकिंग? कालू आज़ाद थियो आहे? यार को थोरो खोले सम्झा, ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। इहो त सुभाणे जो सिज ॿुधाईंदो त अकू हिक धक सां ॿ शिकार कीअं कंदो आहे। मां तोखे खत लिखियो या न्यापो मोकिलियो हुम त तूं मुंहिंजे इंतज़ार में बीठी हुजे। बीठी बि हथे खाली आई न, रोब केॾो थी करी। न को हार, न टोपी, न अजरक, न का कुटी, न का बुसरी। आयो बि हज करी आनी न, जो तुंहिंजे लाइ हथनि में हार खयो बीठी हुजे। भला पोइ अंदरि साड़ण लाइ बीठी छा? हल जान छॾ ममड़ी। कीअं जान छॾींदी सही छा? हाँ इचीअ में पही जे फंदे वांगुरु पवंदी।
अम्मा ॿी ॻाल्हि ॿुधी अथई इहो त सुठो थियो जो वॾो रेस टेम ते अची वियो छॾाए वतई न त 6-7 महीना त टीप पकी अबा वॾेर खे अलाह वॾी ॼमार ॾे बाक़ी आहे साल ऐं जेके साला लॻल अथसि न अलाह पियो पनाह ॾे हा सही थी चई वाकई इहे साला चंटरा निभागा अथसि वीचारो ॾाढो परेशान आहे अॼु सुबुह जो मूंखे घुरायो अथई जे थो गोदाम जूं चाबियूं गोदाम सॼो तुंहिंजे हवाले थो कयां जेकी साला अथसि इहे खाऊ अथसि ॾरड़ अथसि हिकु अन जो दाणो बि न छॾींदसि तंहिंजे करे त मूंखे तुंहिंजे हथ में ते चाबियूं ऐं तूं कमदार कालू खे न्यापो पहुचायो हुई या कोन मां पाण वियो रस अञा ताईं कोन पहुतो रस हू त कोन आयो पर ही यार हिते जा फिर न अदा वॾा मतलब त टाइम ते पहुता आहियूं न कालू बि अचे पियो तव्हां बि हिते आयो मुंहिंजे ख्याल में फ़ैसिलो सुठो थी वेंदो तव्हां अञा हिते पिया फिरो अरे मां त तव्हांखे चयो हो इहे मनूस शिकलियूं गुम कयो ऐं अकू छाजो फ़ैसिलो कंहिंजो फ़ैसिलो वाह दा साईं वाह हेॾी सारी मिल्कियत तो खग जे सहारे छॾे वञूं पर फ़ैसिलो त थियणो आहे न सो ज़रूरु थींदो रोशू सही थो चवई अदा हेतिरी सारी मिल्कियत आहे तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजी अकेली धीउ त कोन संभाले सघंदी न उन करे उनजी मालकी त करणी पवंदी न अदा मां थो चवां निकिरी वञो हितां निकिरी वञो पंहिंजे हिन ॿिनि पेरनि ते न पर 4 कुलनि ते वेंदे अदा वॾा तोखे ख़बर आहे न अकू हिकु धक सां बस शिकार कंदो कालू रेस के मारे वरी चे तो हे के जुल्म कयो न हे तो छा कयो रेस के मारे विधो कालू तो रेस के मारे विधो रेस के ना है मारियो मूते कूड़ो इंसाम ना ना को हां कालू हां रेस जो गुण तो कयो तो कालू इस साल में तो के फसाईंदा तू भजी वञ कालू तू भजी वञ हिम्मत कर तो के मां अस्पताल वठी चोला बाबा हिम्मत कर कुछ ना कालू ना मां कोन बचंस कालू
मां कोन बचंस तू बची वञ कालू संजय नच तू बची वञ अरे सर तू बची वञ कालू पुट तू छॾ हिननि खे तू बची वञ इस साल में तोखे फसाईंदा साल में तो छा कयो तो रह सके मारे तो बेगैरत तू मुझे कत्ल आई न तुझो कालू कातला कालू तू कातल है तू हाँ तू कातल है कालू कालू तोखे कसम आ पंहिंजी मां जो कसम आ तोखे पंहिंजी मां जो तू तो भॼी वञ मां कोन बचल भॼी वञ परधी रेसा के कालू मारे छजो रेसा के कालू मारे छजो अमा मां खून ना है कयो अमा बड़े रे सके तू मारे छजो जब तो खून कयो ने रसयो छा रे सके हां मां मुते कूड़ो इंसान बणी मुके फसाड़ दा चल मुके अमा तुझो कसम मां बड़े रे सके ना है मारियो और इस गोठाला बता चल मां खबर है तो खून ना है के तू ही था हेलो दे हेलो ना मां तो के छड़े न तो सको तू हल माता है सांचे बुधा पड़ी कालू के थे वडेरा से मारे आवा कोने को तू भरे ना बुधा पर तुझो पुट कालू कोन बचंदो जरूर रेस के कालू यार मारे भी तो हां ओ कर थियो यार रेस भी यार मां रही वञा तो गोठारन के बुधा तो यो कालू कोन बचंदो ये नहीं वञ यार ये नहीं वञ करामा इनके मारो अथई आज जिंदा कौन बचंदो मनु बलू खड़ो से मुझी कहानी ॿुधी ख़ुशी उन लाइ थी आहे धाड़ेलनि में हिकु धाड़ेल इज़ाफ़ो थियो आहे ऐं उहो आहे कालू हा कालू हा
जेकॾहिं पंहिंजे मथे ते लॻल दाग़ ऐं पाण ते थियल ज़ुल्म जी कारह लाहिण चाहीं थो त इहे कारा कपिड़ा पाइणा पवंदई। इन्हनि कारनि कपिड़नि में सभु कुझु लिकी वेंदो आहे। कालू तुंहिंजी तक़दीर जी हूंदा ही रोशनी में मटिजी ईंदी ऐं तुंहिंजे हर पासे ख़ुशियूं ख़ुशियूं हूंदियूं। मूंखे ये ख़ुशियूं न खपनि जेके ॿियनि जूं ख़ुशियूं ख़तम करण खां पोइ मिलनि। सुख ई सुख हूंदई। मूंखे अहिड़ो सुख न खपे जेको ॿियनि लाइ ॾुख बणिजी वञे। रोशनी रोशनी हूंदई। न मूंखे अहिड़ी रोशनी न खपे जंहिंमें मां पंहिंजो मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहां। हा कालो, सरदार सही थो चवई। ही दौर हथ ॿधी कुझु घुरण जो न आहे, पर हथनि मां खसण जो अथई। हा कालो, जेकर हक़ इंसाफ़ घुर्जई असां गुर हथनि में हथियार खणो पवंदई। मौत कालू मौत, छो त तो वटि तुंहिंजी बेगुनाहीअ जो न गवाह आहे न वरी सबूत। यादि रही कालू, जेकॾहिं दुश्मन ॾे वेंदे न त गॾिजी मारे विझंदई ऐं पुलिस वटि तुंहिंजे लाइ फांसी खां सवा को बि रस्तो न आहे। भाई जे फंदे खां बचण चाहीं थो ऐं पंहिंजा पलांद करण चाहीं थो, असांजे हथनि में हथ ॾे। हा, बाक़ी हिन ॾोहनि जी दुनिया में तूं पाण सां थियल ज़ुल्मनि जो हिसाब वठी सघींदो, मां ऐं भाउ जी हिफ़ाज़त करे सघींदो। घणो सोच न कालू, घणो सोचण इंसान जे इरादनि खे कमज़ोर कंदो आहे। हा, जे ज़ुल्म ऐं ॾाढे जे ख़िलाफ़ जे जंग जोटणी थई, हथियार खे पंहिंजो साथी बना। न त न रहंदी तुंहिंजी मां ऐं न रहंदो तुंहिंजो भाउ ऐं न रहंदे तूं। वॾा वॾा छो थो ग़रीब जे ॿार खे ॾोहनि जे धुबण में धिकी छॾे ॾीस त वञी मज़ूरी करे किथे कराई खां हथ न टुटी पवनि स। गोर माट करे वे, जेकर हथियार न हला सघियो न, हिन जो सीनो चवणो आहे चवणो। पुलिस मुक़ाबले में अॻियां ॾेई छॾींदासीं। चैन पंजनि जे पारां गोलियूं खाइण जे कमु थींदो न। कीअं? गोठवारो, ये कालू थाड़ेल जी मां आहे ऐं हिन खे कंहिं बि पाणी या मानी ॾिनी आहे त हुनखे गोली सां उॾायो वेंदो। पानी पी। कालूअ जी मां खे आई पड़ी हल भॼ। असां ही हथियार उन लाइ खयो आहे जो असां पंहिंजो कानून पाण ठाहींदासीं ऐं दुनिया जे ठहियल कंहिं बि कानून जी परवाह न कंदासीं। मूंखे कसम आहे पंहिंजी मां जीजल जो ऐं पंहिंजे भाउ जो, मां ज़ुल्म खे ख़तम करे छॾींदुसि ऐं कूड़ खे फना करे छॾींदुसि, फना करे छॾींदुसि। कालू, कालू, कालू। कालू, कालू, कालू। भी खेरता है ना, इतने छो आई हैं। कालू, कालू। छा थियो आहे साह त खण। मासी के बचा। छा थियो आहे मूंखे? उन्हनि ज़ालिमनि उन्हनि जो खाइण पीअण बंदि करे छॾियो। ओ मारे
आदि असांजे रस्ते जो सभु दीवारूं किरी पियूं आहिनि हाणे तूं बि पंहिंजे वाइदे खे पाणी ॾे ऐं अंबर सां मुंहिंजी शादी करा। हा दी ॿध अको जे मथे ते बोड़ असांजो बि वारो अचे न। हा दा मूंखे बि त इन ई ॾींहं जो इंतज़ारु हुयो पर सभ खां पहिरीं हिन सॼी मिल्कियत जो को बंदोबस्तु कयो त इहा पाण खे हथ में अचे। हा दा अदी जी ॻाल्हि सही आहे भाॼाई जो छा आहे ॿ फटका न लॻसि पाणे आओ कदी। हा त पोइ ठीकु आहे अॼु असां शहर था वञूं। हा हा भली वञो पर जल्दी मोटण जी कजो ईअं न थिए जो तव्हां खां अॻु में हिते कालू पहुची वञे ऐं वरी का नई मुसीबत खड़ी करे। ॿुधो आहे त धाणेला जबर चढ़ी वियो आहे। कालू कालूअ जे लाइ असां ॻोठ में दाख़िल थियण जे लाइ को रस्तो ई न आहे छॾियो ईंदो त ईंदो किथां। ऐं ॿी ॻाल्हि असांजे हमराहनि जे ताबे ते ॻोठारनि कालू जी माउ जो खाधो पीतो बंदि करे छॾियो आहे। वो बुख ऐं उन में मरी रही आहे। ॾिसो छा था सभिनी ॻोठाणनि खे वठी अचो केरु खणी अचोनि।